नाज़िर दरिया खान मरी ऐं कोट लालू खे मिलाईंदड़ मेहरान रेलवे फाटक मुसाफ़िरनि लाइ अज़ाब बणिजी वियो आहे। फाटक वटि ट्रैफ़िक जाम थियणु मामूल बणियल आहे। ॾिसो त आमिर बज़नजोजी जी ही रिपोर्ट। दरिया खान मरी ऐं कोट लालू खे मिलाईंदड़ मेन रेलवे फाटक ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि लाइ अज़ाब बणिजी वियो। नुशर फिरोज़ खां दरिया खान मरी ताईं बाईपास रोड ठहण खां पोइ ट्रैफ़िक वधी वञण जे करे रेलवे फाटक ते कलाकनि जा कलाक ट्रैफ़िक जाम थी वञे थी। दरिया खान मरी खां नवाबशाह, खैरपुर, सक्कर ऐं ज़िले नुशर फिरोज़ जे ॿियनि शहरनि फुल मोरो बिरिया सिटी समेत ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक कलाकनि जा कलाक रेलवे फाटक बंदि हुजण सबबि रुकिजी वञे थी। एमरजेंसी जी हालत में इस्पतालनि ॾांहुं ज़ख़्मी, दिलि जा मरीज़, साह तोड़े ॿियनि बीमारियुनि जा अस्पताल वेंदड़ मरीज़ रेलवे फाटक बंदि हुजण सबबि फोत थी। दरिया खान मरी कोट लालू जे रहवासियुनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि आला इख़्तियारनि समेत रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर खां मुतालबो कयो त कोट लालू दरिया खान मरी रेलवे फाटक वटां अंडरग्राउंड रोड ओवरफ्लाई या आर्ज़ी तौर ते रेलवे फाटक खे वेकिरो करे मरीज़नि ऐं सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरामैन राकान बिज़नजो सां गॾु आमिर बिज़नजो, मेहरान टीवी, दरिया खान मरी।